नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अमोया बिशारा सूरो माया गज़ाला अबलो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। FIA अॻूणे DG FIA बशीर मेमन खे बेॾोही करार ॾेई छॾियो। लाहौर जे सेशन कोर्ट में बशीर मेमन ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। बशीर मेमन अदालत मां अबूरी ज़मानतूं वापसि वठी छॾियूं। जांच दौरान बशीर मेमन बेगुनाह साबित थियो आहे। बशीर मेमन कंहिं बि केस में घुर्बल नाहे, FIA जो मतिलबु। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी PTI हुकूमत जो मुक़ाबिलो करण ते चीफ इलेक्शन कमिश्नर जी वाखाण कंदे चयो आहे त इमरान ख़ान जी सियासत कूड़ ऐं प्रोपेगेंडा ते ॿधल आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर इदारे खे इमरान ख़ान जी टाइगर फोर्स में तब्दील करण खां इनकार कयो। पूरी उमेद आहियूं त हिकु मुस्तक़बिल में हिकु मज़बूत इलेक्शन कमीशन खे ॾिसंदासीं। गवर्नर पंजाब ने चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे हलफ़ छो न खणायो। सदर आरिफ अलवी गवर्नर जे इनकार ऐं वज़ाहत ते ॿधल ख़त वज़ीर आज़म हाउस ॾांहुं ओमाणे छॾियो। गवर्नर पंजाब जो चवणु आहे त डिप्टी स्पीकर पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड ग़ैर आइनी तरीक़े सां कराई। संदसि क़दम अदालत जी हिदायतुनि ऐं हलफ़ जी भञकड़ी आहे। डिप्टी स्पीकर जी जानिबदारी सबबि वॾे वज़ीर जी चूंड आइनी ऐं क़ानूनी हैसियत नथी रखे, उन करे हलफ़ हू नथो खणाए सघे। सदर पारां लाहौर हाई कोर्ट जे हुक्म जी कॉपी बि वज़ीर आज़म हाउस ॾांहुं ओमाणी। हुकूमत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे पासपोर्ट जारी करे छॾियो। नवाज़ शरीफ़ खे नओं पासपोर्ट 23 अप्रैल ते जारी कयो वियो, जंहिंजो मुदो 10 साल आहे। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ हाणे कंहिं बि वक़्तु पाकिस्तान लाइ रवानो थी सघे थो। नवाज़ शरीफ़ नवंबर 2019 में इलाज लाइ लंदन रवानो थियो हो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फ़िलहाल को इज़ाफ़ो न थी रहियो आहे। अवाम खे गाॾियुनि जे पेट्रोल जूं टैंकियूं फुल करण जी ज़रूरत न आहे। अहिड़े कंहिं कानून में तब्दीली न कई वेंदी जंहिंसां IMF सां लाॻापा ख़राब थियनि। स्टेट बैंक जे ख़ुदमुख़्तियारी जो बिल रिवर्स करण जो को इरादो न आहे। ईंदड़ साल ताईं IMF जो प्रोग्राम मुकमल थी वञे पोइ ॾिसंदासीं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल जो बयानु। मेड़ वेझो ॻोठु फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि जी बहाली वारो कमु शुरू न थी सघियो। DIG पारां जोड़ियल जांच रिपोर्ट मुकमिल न थी सघी। हिकु धुर पारां मुसलसिल वाक़िए जो शरपसंदी ॼाणाए ॿी धुर ते केस दाख़िल करण लाइ पुलिस ते सख़्तु दबाउ। अॼु खां 2 मई ताईं सॼे मुल्क में गर्मी में वाधि जो इम्कान। NGMA सॼे मुल्क में गर्मीपद में ग़ैर मामूली वाधि जो अलर्ट जारी करे छॾियो। कराची में गर्मीपद 40 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। दादू, नवाबशाह, जेकबाबाद, लाड़कानी, सखर में 26 अप्रैल खां 2 मई ताईं ॾींहं जे वक़्तु गर्मीपद 46 खां 48 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। मियां साहब में भैया बिरादरी जे ॿिनि में संगावती तकरार तां झड़ो फायरिंग सबबि वाटाड़ो मोहम्मद नवाज़ मारिजी वियो। हिकु औरत ज़ख़्मी। घोसपुर वेझो ॻोठ ग़ुलाम कादिर शेख जो रहवासी रहीम बख़्श शेख पुरस्रार नमूने गुम वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर।